अज मुझो दस्तूर मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो दस्तूर आ। अज मुझो मंशूर शेखुल हिंद जो मंशूर आ। अज मुझो मशन है, मुझी तहरीक है, मुझी जद्दोजहद हजरत सरताजुल औलिया इमामुल औलिया ताज महमूद अमरोटी जो मशन है, जद्दोजहद ऐं उनजे तहरीक जो तसलसल आ। अज जी मुझी जमात जावेद अनवर चन्ने का वठी करे ख़ालिद महमूद सुमरे ताईं, सरफराज शहीद का वठी करे अज एक आम कारकुन ताईं उन्हनि जे अरमाननि ऐं ख़्वाबनि जो ताबीर आहे। ऐं इंशाअल्लाहुल अज़ीज़ कमिन जे बावजूद, कोताहिन जे बावजूद, आलमी इस्तेमार सां एडे वडे पैमाने ते टक्कर वठण खां पोइ मुझो ज़मीर इन गाल ते मुतमइन आहे। असां जेकॾहिं घर जे मालिक जो किरदार अदा न करे सघिया आहियूं त असां चौकीदार जो किरदार ज़रूर अदा कयो आहे। अज पाकिस्तान जेकॾहिं सेक्युलर ऐं लिबरल स्टेट ते वञण जे रस्ते ते गामज़न आहे ऐं उन जे रस्ते में को रुकावट आहे। अज भी हिन मुल्क के सेक्युलर स्टेट खां बचाइण जे लाइ का कुव्वत मैदान ते आहे। अज भी का जमात दाढ़ी ऐं पटके जी जंग विड़ी रही आहे, मस्जिद ऐं मदरसे जी जंग विड़ी रही आहे। अज भी का जमात कंदकोट कश्मीर खां वठी करे कराची ताईं ग़रीबन मिस्कीनन हारन मज़दूरन जी जंग विड़ी रही आहे। अज भी का जमात घोटकीअ जे हिंदुनि जे हक़नि जी जंग विड़ी रही आहे। अज भी का जमात थरपार कर जे मेंगवाड़ ऐं मारवाड़िन जे हक़नि जी जंग विड़ी रही आहे त उहा जमात शेखुल हिंद जी जमात, उबैदुल्लाह सिंधी जी जमात, हज़रत ताज महमूद अमरोटी जी जमात, हज़रत हमादुल्लाह हालेजवी जी जमात, हज़रत अब्दुल करीम कुरैशी जी जमात ऐं शहीद ख़ालिद महमूद सुमरे जी जमात मौलाना फजलुर रहमान जे शक्ल में कम करे रही आहे।